स्किल्स फारियूं में अॼु असांजो जेको टॉपिक आहे फ्रेज एंड क्लास जे बारे में। वीडियो खे अॻिते शुरू करण खां अॻु मां चवां थो रिक्वेस्ट वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं सब्सक्राइब जे बटन खे ज़रूरु दबाईंदा ऐं जेको बेल जो बटन आहे गेल जो बटन खे ज़रूरु दबाईंदा। त करे हिन वीडियो स्टार्ट ऐं पंहिंजे टॉपिक खे शुरू। त अॼु असांजो टॉपिक जेको उन जे बारे में डिस्कशन शुरू था करियूं ऐं पहिरियों मुंहिंजो जेको इन टॉपिक में पहिरीं खयो आहे फ्रेज। त फ्रेज जे बारे में असां कंप्लीट डिटेल ॾींदासीं तव्हांखे। त अचो पढ़ूं था फ्रेज। हाणे फ्रेज छा आहे? फ्रेज खे सिंधी में चइबो आहे फ़िक्रो ऐं फ़िक्रे जी माना आहे फ़िक्रो छा हूंदो आहे? हिन फ़िक्रो बि हिकिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ हूंदो आहे, पर अहिड़े लफ़्ज़नि जो मेड़ जेको मुकमल माना नथो ॾिए उनखे पाण चवंदा आहियूं फ़िक्रो। एग्ज़ाम्पल a combination of words that make some sense but not complete sense is called phrase। मतलब छो त लफ़्ज़नि जो मेड़ हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जेको मुकमल माना नथो ॾिए उनखे पाण चवंदा आहियूं फ्रेज। एग्ज़ाम्पल अंडर द ट्री माना के वण जे हेठि हाणे केरु आहे उनजी पाण ख़बर कोन थी पए। जीअं ऑन द मून चंड ते, हाणे चंड ते केरु आहे उनजी पाण ख़बर नथी पए। या ₹5 नोट माना ₹5 जो नोट, ₹5 जो नोट कंहिं वटि आहे इनजी पाण ख़बर कोन थी पए, त इहो ख़बर नथी पए। त इहो सभु जेको अचनि था उहो फ्रेज में फ़िक्रे में अचनि था, फ्रेज में अचनि था। ऐं ॿिया तमामु खोड़ सारा एग्ज़ाम्पल आहिनि। माना अहिड़ा जुमिला जेको माना ई नथा ॾियनि, जंहिंजी पूरी माना ई नथी निकिरे, उहो पंहिंजो थींदो आहे फ़िक्रो माना फ्रेज थींदो आहे। ऐं हाणे खोड़ सारा जुमिला आहिनि। अगरि को माण्हू जो नालो आहे या को अक्सर करे इहो यादि रखिजो त नोट हिन में यादि करण जी ॻाल्हि इहा आहे त हिन में ही कॾहिं बि सब्जेक्ट हिन में कोन हूंदो आहे, सिर्फ़ु ऑब्जेक्ट हूंदो आहे। ॾिसो माना जुमिलो पूरो तॾहिं थींदो जॾहिं हुन में सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट हुजनि, पर फ्रेज में सब्जेक्ट कोन हूंदो आहे, सिर्फ़ु ऑब्जेक्ट जो ई कमु हूंदो आहे। तंहिंजे करे हीअ अनकम्पलीट सेंस आहे, अनकम्पलीट सेंस ॾिए थो, हीअ अनकम्पलीट सेंटेंस ॾिए थो। तंहिंखे हिनखे माना इनमें को मतिलबु कोन थो निकिरे, जुमिले में का बि ख़बर कोन थी पए त कहिड़ो मैसेज तव्हांखे हीउ जुमिलो ॾिए पियो। त इहो आहे पंहिंजो फ्रेज जी। हाणे आहे क्लास जे बारे में। क्लास खे चइबो आहे सिंधी में मुख़्तसर जुमिलो। ऐं मुख़्तसर जुमिले जी जेका डेफिनेशन थिए थी उहा ही आहे अ ग्रुप ऑफ वर्ड containing a subject and a predicate of its own sentence is called class। मतलब जुमिला लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिंमें पंहिंजो प्रेडिकेट ऐं सब्जेक्ट हुजे उनखे पाण चवंदा आहियूं मुख़्तसर जुमिलो। एग्ज़ाम्पल जीअं चइबो आहे अली हैज़ अ चैन which is made of gold। मतलब अली वटि हिकिड़ी चैन आहे जेका सोन जी ठहियल आहे, हिन में अली हैज़ अ चैन मतलब अली हैज़ अ चैन इहो थी वियो पंहिंजो सब्जेक्ट। ऐं which is made of gold इहो थी वियो पंहिंजो प्रेडिकेट। माना सम्झ में आयो? हुनमें अली हैज़ अ चैन इहो थी वियो पंहिंजो सब्जेक्ट, which is made of gold इहो थी वियो पंहिंजो प्रेडिकेट। तंहिंखां पोइ ॿियो जुमिलो आहे, चए थो she broke a gift which Shumaila gives her। मतलब हिन उहो गिफ्ट खे तोड़ियो जेको हुनखे शुमाइला ॾिनो हो। हिन शी ब्रोक अ गिफ्ट इहो थी वियो पंहिंजो सब्जेक्ट ऐं which शुमाइला गिव हर इहो थी वियो प्रेडिकेट। ॾिसो हिन में तव्हांखे सब्जेक्ट जेको उनजी ख़बर पए पई ऐं प्रेडिकेट उनजी ख़बर पई ऐं पूरो मतिलबु जेको निकिरे पियो उनजी ख़बर पए थी। तंहिंजे करे हिनखे चइबो आहे क्लास। हाणे क्लास ऐं फ्रेज जी मथनि ॾिनल जुमिलनि में हर जुमिले खे पंहिंजो सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट हूंदो आहे। ॿिन्ही जुमिला ॿई जेको मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिना आहिनि ॿिन्हिनि जो पंहिंजो सब्जेक्ट ऐं पंहिंजो प्रेडिकेट हूंदो। त उमेदु तव्हांखे हिन में कुझु शइ सम्झ में न आई हुजे त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं आशा आहे तव्हांखे सम्झ में सभु कुझु अची वियो हूंदो। अगरि न सम्झ में आए त मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं कमेंट में। ऐं मुंहिंजी वीडियो खे कंदा लाइक ऐं मूंखे हिन वीडियो कीअं लॻी उहो बि ज़रूरु ॿुधाईंदा। गुड बाय। Peace।